दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जैसा तव्हांखे मालूमात ॾींदासीं सिंध जे क़ौमी सुर में शहीद रूपले कुली बाबति। दोस्तों महिरबानी करे असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे दबायो जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ बग़ावत ऐं वेर कंदड़ सिंध जो क़ौमी सुरमो शहीद रूपलो कुली नंगर पारकर खां 15 किलोमीटर उत्तर ओभर तरफ़ ॻोठ कंबारीअ में 1816 दाड़े जनम वरितो। संदसि वाल जो नालो शामतो ऐं माउ जो नालो केसरबाई हो। अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़े करण खां पोइ थर पारकर ऐं समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे इंतिज़ामी तौरु हैदराबाद सां मिलाए छॾियो। मक़ामी हकमन मां किन खे लालचनि ज़रिए त किन खे दबाउ ज़रिए पाण सां मिलाए वरितो, पर पारकर जे सोडनि ऐं कुलियनि अंग्रेज़नि जे राज खे न क़बूलियो ऐं कंहिं बि क़िस्म जो टैक्स ॾियण खां इनकार करे छॾियो। सोडनि पंहिंजी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत खे बहाल रखियो। अंग्रेज़नि खे मञण ऐं मत इंतिज़ामी तौरु नाफ़िज़ करण जी हर मुमकिन कोशिश कई। अंग्रेज़नि रेजिडेंट जनरल थ्रोट मुख़्तलिफ़ टैक्सनि जी वसूली लाइ ॾियोमल खे मुख़्तियारकार करे नंगर पारकर मोकिलियो, पर सोडा कुली ऐं खोसा पंहिंजी ज़िद ते बरक़रार रहिया। पारकर जे बहादुर इंसार रूपलो कुली पंहिंजे साथियनि समेत महाराज राणे लाधो सिंह ऐं संदसि पुटु आदे सिंह सां गॾिजी धरतीअ जे बचाव जे लाइ तयारु थी बीठो। 1843 खां 1849 ताईं अंग्रेज़ सोडनि संदसि साथी कुलियनि खे हराए न सघिया। 15 अप्रैल 1859 ते रूपलो कुली जी अॻुवाणी में अंग्रेज़नि ख़िलाफ़ वॾी बग़ावत शुरू कई वई। कुलियनि अंग्रेज़नि कैंप ते हमला कया, खज़ाना लुटिया, सरकारी ऑफिसनि खे बाहियूं ॾिनियूं, जंहिंमें अंग्रेज़नि जे जनरल जॉर्ज बूथ जी फ़ौज जो वॾो जानी नुक़सानु थियो ऐं आदि सिंह जे ओचिते हमले जे करे थ्रोट उतां फरार थी पियो। फरार थी पुरण ॻोठ में लादी मेंगवार जे घर जानवरनि जे किचिरे में वञी लिकियो, जितां खेसि लादी मेंगवार राति जो उठ ते विहारे हैदराबाद रवानो कयो। अहिड़ी रीति सोडनि ऐं कुलियनि आदि सिंह ऐं रूपले कुली जी अॻुवाणी में नंगर पारकर ते ॿीहर कब्ज़ो करे वरितो ऐं सोडा ऐं कुली उन सोभ ते बेखौफ़ थी विया। सोडनि ऐं कुलियनि जी सोभ ऐं जशन खे ॾिसी परे भॼी विए अंग्रेज़ फ़ौज ॿीहर गॾु थी नंगर पारकर शहर खां ॾखण तरफ़ राणासर तलाउ वटि खेमा अची खोड़िया ऐं नंगर पारकर ते हमले जी तयारी करण लॻा। हैदराबाद मां कर्नल थ्रोट, कराची कर्नल यूनुस सां मिली अहमदाबाद ऐं ॾेसा मां आयल ताज़ी फ़ौज सां गॾिजी नंगर पारकर ते हमिलो करे ॾिनो। उन शदीद हमले में सवें कुली ऐं सोडा वतन तां क़ुर्बान थी विया ऐं राणो लाधो सिंह गिरफ़्तार थी वियो। रूपलो ऐं संदसि साथी कारूंझर में मोर्चा ठाहे वेही रहिया। ही वज वठी अंग्रेज़नि जी ऑफिसनि ते हमला कंदा हुआ ऐं वापसि कारूंझर में लिकी वेंदा हुआ। शहीद रूपले कुली ऐं संदसि साथियनि जनरल थ्रोट जी काफ़ी ॻोल्हा कई, पर उहो हथु अची न सघियो। उन्हनि किन अंग्रेज़नि सिपाहियुनि खे मारे छॾियो। उन ते ॾमरजी कर्नल ओन्स जी फ़ौज नंगर पारकर जे उत्तर तरफ़ ॾेसरी ॻोठ भरिसां राणनि ऐं कुलियनि ख़िलाफ़ वॾो हमिलो कयो, पर नाकाम रहिया। राणा ऐं कुली कारूंझर में मोर्चा बंदि हुआ। अंग्रेज़ जॾहिं पंहिंजा क़दम पूरी रीति ॼमाए न सघिया त उन्हनि उहे तंग थी किन गद्दारनि खे वॾियूं रक़मूं ॾेई पाण सां मिलाए वरितो। उन्हनि अंग्रेज़नि लाइ जासूसी कई। उन में हिकु मंदर जो पुॼारी बि शामिल हुयो। उन्हनि जे ॾस ते सारदरे जे वाट ते क़ाइमु खूह तां पाणी भरींदे रूपली कुलीअ खे गिरफ़्तार कयो वियो। कैद दौरान रूपले ते सख़्तु तशदुद कयो वियो। हथनि जे आङणनि ते कपह जूं वटियूं ठाहे बाहि ॾिनी वई ऐं तरह तरह जा गिज़ाब ॾिना विया, पर रूपलो कॾहिं बि हार न मञी। न ई रूपले पंहिंजे लिकियल साथियुनि जो ॾस ॾिनो। उन दौरान रूपले जी ज़ाल खे घुरायो वियो त जीअं उहो रूपले जी हालत ॾिसी रूपले खे बग़ावत हथु खणण ते मजबूर करे। संदसि ज़ाल रूपले खे चयो त रूपला, जे तूं धरती ऐं क़ौम सां गद्दारी कई त मूंखे माण्हू मेणा ॾींदा। तूं वतन लाइ सर ॾींहुं सरो थी जा, उन सां आउं बहादुर जी बेवा सदाए फ़िख़्र सां जी सघंदुसि। ॿिए तरफ़ रूपले जे साथियुनि जो कारूंझर में कारवायूं जारी रहियूं। सिंध धरतीअ जे बहादुर पुटु रूपले कुलीअ खे 22 अगस्त 1859 जी राति 8 वॻे नई जे किनारे ते बीठल बबूर जे वण में टंगे बिना केस हलाइण जे सरियां फांसी ॾिनी वई। रूपले जी शहादत खां पोइ बि संदसि साथी विढ़ंदा रहिया। गद्दारनि खे अंग्रेज़नि जागीरियूं ॾिनियूं। राणे करण सिंह खे उमरकोट जे किले में फाही चाढ़ियो वियो।
दोस्तों उम्मीद है तो असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटन खे दॿायो जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। त पोइ ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।